वालेकुम तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो द अक्सा शो में सभिनीनि खे फलीकार उमेद कयां थी जिथे बि हूंदा ख़ैर ख़ैरियत आफ़ियत सां हूंदा जीअं त तव्हांखे ख़बर आहे असां हर हफ़्ते ईंदा आहियूं तव्हां लाइ नवां महिमान खणी ईंदा आहियूं नवां चहिरा खणी ईंदा आहियूं कुझु हफ़्ता जेको लास्ट वीक मां हिते न हुयसि ॻोठ वियल हुयसि जंहिंजी वजह सां प्रोग्राम रिपीट तव्हांखे ॾिसणो पियो त हुन लाइ मां तव्हां सभिनी खां माफ़ी घुरंदमि छो त मूंखे मैसेजिस ईंदा आहिनि त तव्हांजो प्रोग्राम रिपीट छो हलियो आहे त मां इंडिविजुअली त सभिनीनि खे रिप्लाई कोन थी करे सघां छो त इहे इम्पॉसिबल सी ॻाल्हि आहे लेकिन मां तव्हांखे ॿुधायां त कुझु अहिड़ियूं असां सां मसइला थी वेंदा आहिनि त असां अची न सघंदा आहियूं छो त प्रोग्राम जेको तव्हां ॾिसंदा आहियो तव्हांजे साम्हूं शायदि ईज़ी हूंदो आहे लेकिन हुन जे पोयां वरी हिकिड़ी टीम हूंदी आहे हिकिड़ो टीम वर्क हूंदो आहे त कचेरी जेको आहे मां चवां थी इंट्रो थोरो घटि कयूं छो त अॼु असां वटि जेके महिमान आहिनि पर्सनली मूंखे बि इलाही सुठा लॻंदा आहिनि इलाही सुठा टिकटॉकर्स आहिनि ऐं मतिलबु शायदि जॾहिं खां मुंहिंजी जर्नी स्टार्ट थी आहे उनजे लॻभॻि ई उन्हनि जी जर्नी स्टार्ट थी हुई ऐं जॾहिं ॻाल्हि अचे थी सिंधी टिकटॉकर्स जी त असांजा जेके सिंधी टिकटॉकर्स आहिनि कंहिंखां घटि कोन्हनि इलाही एक्टिव इलाही सुठा एक्टर उन्हनि जी एक्टिंग स्किल्स एक्सप्रेशन्स असां सिंधी कंहिं शइ में कंहिंखां बि घटि न आहियूं मां सदाईं चवंदी आहियां असांजी सॼी सिंध में टैलेंट भरियल आहे सिंध जा असां माशाल्लाह पाकिस्तानी इलाही टैलेंटेड आहियूं फ़ख़्र जी ॻाल्हि आहे सिंधी बि आहियूं वरी टैलेंटेड बि आहियूं वरी टिकटॉक ते बि पाण खे मनारायूं पिया ऐं वरी असांजो प्रोग्राम जो असल मक़सदु इहो आहे त जेके टिकटॉकर्स आहिनि स्पेशली जेके सिंधी टिकटॉकर्स आहिनि उहे त ईअं लाज़मी न आहे असां वटि सिर्फ़ु सिंधी टिकटॉकर्स अचनि लेकिन असांजो इहो हूंदो आहे त जेतिरा असांजा सिंधी टिकटॉकर्स आहिनि वधि मां वधि प्रमोट थियनि ऐं असांजे प्रोग्राम में अचनि तव्हां बि चाहींदा आहियो त जेको टिकटॉकर तव्हां ॾिसो था हुनजे बारे में तव्हांखे कुझु न कुझु ख़बर हुजे छो त टिकटॉकर्स जी लाइफ असांखे ख़बर न हूंदी आहे जॾहिं प्रोग्राम में ईंदा आहिनि असांखे पंहिंजो तारुफ़ कराईंदा आहिनि पंहिंजे बारे में ॿुधाईंदा आहिनि पंहिंजी दोस्ती पंहिंजी दुश्मनी हर शइ जॾहिं ॿुधाईंदा आहिनि त मज़ो ईंदो आहे जेके हुननि जा फैन हूंदा आहिनि जेके हुननि जा मदाह हूंदा आहिनि उन्हनि खे पसंदि कंदा आहिनि उन्हनि खे बि मज़ो ईंदो आहे त जेके असां पसंदि कयूं था जीअं असां स्टार्स खे पसंदि कंदा आहियूं उन्हनि जो असां कोई इंटरव्यू ॾिसंदा आहियूं त असां इलाही मुतासिर थींदा आहियूं उनजी जेका पर्सनैलिटी हूंदी आहे उन खां त मां चवंदमि पंहिंजे प्रोग्राम में मां उन्हनि खे घुराए वठां असांजे प्रोग्राम जी सभिनीनि खां वॾी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त महिमान जेके आहिनि ऑल द वे सफ़र करे असांजे प्रोग्राम न ईंदा आहिनि इहा इलाही स्पेशल ॻाल्हि आहे हमेशह जेको आहे तक़रीबन मेजॉरिटी में जेके बि प्रोग्राम्स मां कया आहिनि उन में महिमान जेके आहिनि असां वटि सफ़र करे आया आहिनि ऐं सफ़र खां पोइ हू असांखे इंटरव्यू ॾींदा आहिनि उन्हनि जे चहिरे तां तव्हांखे किथे न लॻंदो त हू टायर्ड आहिनि या सफ़र करे आया आहिनि या का मतिलबु नर्वसनेस हुजे या अहिड़ो कोई बि शइ असांखे फील न थींदी छो त उन्हनि खे ख़ुशी एतिरी हूंदी आहे शायदि उन्हनि खे मज़ो ईंदो आहे असां सां कचेरी करे ऐं पंहिंजे जेके फॉलोवर्स आहिनि उन्हनि सां उन्हनि जे बारे में या उन्हनि जे लाइ ॻाल्हाइण लाइ एतिरो उन्हनि खे मज़ो ईंदो आहे जो हू ख़ुशी ख़ुशी ईंदा आहिनि अॼु बि जेके असां वटि महिमान मौजूदु आहिनि ऐं तमामु पुराणा तमामु टैलेंटेड ऐं हैदराबाद में उन्हनि जो तालुक़ु आहे टिकटॉक ते उन्हनि माशाल्लाह इलाही महिनत कई आहे ॻाल्हि फॉलोवर्स जी न हूंदी आहे ॻाल्हि इहा हूंदी आहे महिनत उन्हनि जी थियल आहे उन्हनि खे माण्हू फेम केतिरो ॾियनि था उन्हनि खे माण्हू सुञाणनि केतिरो था त मूंखे त अंदाज़ो न आहे उन्हनि जे फॉलोवर्स जे बारे में लेकिन मां उन्हनि जी वीडियोस हमेशह ॾिठियूं आहिनि टिकटॉक ते ऐं हमेशह उन्हनि जी वीडियोस वायरल ॾिठियूं आहिनि ऐं उन्हनि सां गॾु गॾु उन्हनि जो हिकिड़ो साथी बि आहे उन्हनि शायदि शुरूआति कुझु थोरे अरसे पहिरियों ई कई आहे लेकिन उन्हनि खे मोट इलाही सुठी मिली आहे त इलाही इंतज़ारु न कराईंदमि मां तव्हां सभिनीनि खे ॿुधाईंदमि अॼु असां सां मौजूदु आहे हैदराबाद खां वकास मेमन अस्सलाम वालेकुम कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियां बिल्कुलु तबियत ठीकु आहे बिल्कुलु ठीकु आहे तव्हां ॿुधायो तबियत अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु सभिनि खां पहिरीं मां थोराइतो आहियां KTN वारनि जो ऐं तव्हांजो तव्हां असांखे एतिरो इबिल सम्झो की असां तव्हां वटि हिते आयासीं यू डिज़र्व दैट बिल्कुलु बिल्कुलु वेलकम कंदासीं पंहिंजे शो में वकास सां गॾोगॾु वकास जो दोस्त बि आहे ऐं मां वीडियोस में हमेशह ॾिठो आहे वकास सां गॾु हूंदो आहे त असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे अब्दुल्ला लाशारी कीअं आहियो अब्दुल्ला अस्सलाम वालेकुम अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो वालेकुम बिल्कुलु ठीकु प्रोग्राम में भलीकार कंदासीं कीअं आहियो ॿई ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु तव्हांजो कीअं पियो लॻे प्रोग्राम में अची करे बस कुझु नर्वस बि आहियूं माशाल्लाह फर्स्ट एक्सपीरियंस आहे असांजो पर असांखे माना वधि में वधि तव्हांजो दीदार थियो ऐं हिन शो ते आयासीं हाणे नर्वस त हाणे मूंखे कयो सही आहे न थोरो तव्हांखे बि असां तंग कंदासीं हाणे थैंक यू सो मच अच्छा जी त टिकटॉकर्स आहियूं पाण जी जी बिल्कुलु ऐं प्रोग्राम में
मां सभिनी खां पहिरियों इहो सवाल कंदी आहियां टिकटॉक कॾहिं खां कीअं केतिरो टाइम पहिरियां या कंहिंखे ॾिसी शुरूआत की कई पहिरियों अब्दुल्ला तव्हां ॿुधायो मुंहिंजी शुरूआत ईअं थी त हैदराबाद में हूंदा हुआ 2-3 टिकटॉकर्स जंहिंखे मां फॉलो कंदो हुउमि ऐं ॾिसंदो हुउमि जीअं वकास थी वियो दोस्त आहे मुंहिंजो ई पुराणो त उन्हनि खे ॾिसी मतिलबु मुंहिंजो अचानक ईअं थी वियो मुंहिंजी जर्नी स्टार्ट थी 2021 में जनवरी में अच्छा हाणे ई मतिलबु साल पहिरीं जी बिल्कुलु त साल में ई मतिलबु एतिरो प्यार मिली वियो आहे माशाल्लाह त मतिलबु मां बि चाहियां थो उनखे बरक़रार जी बिल्कुलु साल पहिरियां तव्हां स्टार्ट कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे ॾिसी करे बिल्कुलु तव्हां ॿुधायो वकास मुंहिंजी जर्नी ईअं स्टार्ट थी की हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हूंदो फराज़ जतोई हाणे न आहे बिल्कुलु आहे अलहमदिल्ला पर हाणे उहो एक्स टिकटॉकर आहे हुन टिकटॉक छॾे ॾिनो आहे अच्छा हा उन उहो बिगनर हुयो टिकटॉकर पहिरियों चक्कर मां ॿुधो आहे वाह छॾे ॾिनो अथई हुन पंहिंजो अकाउंट त मुंहिंजी जर्नी ईअं बिगनिंग ईअं हुई की माना हू टिकटॉक ठाहींदो मूं वटि तॾहिं अकाउंट न हूंदो टिकटॉक जो त पोइ मूंखे चवंदो हलिया भरा पाण वीडियो ठाहियूं मां चयो हा ठीकु आहे ठाहियूं त पोइ जॾहिं मूं सां गॾु वीडियो ठाहींदो त हुनजी उहा वीडियो वायरल थींदी पोइ मूंखे चई यार तुंहिंजी लिपसिंग सुठी आहे तूं ट्राए कर पोइ हुन मूंखे अकाउंट बि उन ठाहे ॾिनो पोइ मां ईअं आस्ते 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 करे मां पंहिंजी जर्नी ईअं बिगनिंग कई पोइ ईअं महिनत कईसीं अलाह साईं हुनजो अजर ॾिनो असांखे हाणे वेठा आहियूं फेम मिलियो आहे माशाल्लाह सां केतिरो टाइम थी वियो हाणे ॻाल्हि मूंखे यादि आहे की तव्हांजा 35K फॉलोअर्स हुया ऐं मुंहिंजा तॾहिं 50 हुया मां तॾहिं खां टिकटॉकर आहियां तव्हांखां 15,000 मथे हुया मुंहिंजा पर उहो अकाउंट मुंहिंजो थी वियो बैन उन खां पोइ वरी मां ॿियो अकाउंट ठातुमि ऐं मुंहिंजो माना 1.5 लख जे लॻभॻि तव्हां मूंखां बि सीनियर आहियो न सीनियर तव्हां सीनियर अहिड़ी ॻाल्हि कोन्हे क़ाबिलियत तव्हांजो मतिलबु टिकटॉक अकाउंट जेको आहे मूंखां पहिरीं ठहियलु हुयो न जी तव्हां हुजे या अमीन बलोच हुजे तव्हां वई जेको आहे मूंखां पहिरियां चाहियो बिल्कुलु बिल्कुलु न इनशाअल्लाह अमीन खे बि पंहिंजे शो में घुराईंदा हाणे टाइप थियो न टिकटॉक हा हाणे वापसी आयो आहे न बिल्कुलु अमीन खे बि घुराईंदुमि छो त तव्हांजी ऐं मां अमीन जी वीडियोस मतिलबु अमीन जी मां वीडियोस ॾिठी हुयूं तव्हांखे शायदि मां न सुञाणींदी हुनखे मां नंढाप खां सुञाणींदी आहियां त तव्हां मूंखां पहिरीं जायो पोइ तव्हां सीनियर थी वियो न तव्हांखां असां सीनियर न आहियूं मां ई नथो चई सघां न ॾिसो सीनियर उहो जेको अॻु में अचे न हा बिल्कुलु ईअं आहे न त इलाही सुठी ॻाल्हि आहे फॉलोअर्स में कुझु टाइम लाइ सीनियर बाक़ी हूअं तव्हां सीनियर आहियो असांखे हर ॻाल्हि में मतिलबु वकास खे यादि आहे मुंहिंजा 35K हुया ऐं वकास जा 50K हुया न माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे टिकटॉक ठाहिण में मतिलबु मज़ो अलॻि ई आहे मतिलबु तव्हांजी लाइफ चेंज थी वञे न तव्हांजी हिकिड़ी मतिलबु असांजी जेके ॿी ज़िंदगीअ में मसरूफ़ियात आहिनि हर कंहिंसां आहिनि लेकिन टिकटॉक खां पोइ असांखे इहो आहे ज़हन में त असांखे टिकटॉक ठाहिणी आहे जी हिकु क़िस्म जी जॉब आहे बिल्कुलु 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 असां त माना प्रोफेशन खे बि गॾु खणी पिया हलूं टिकटॉक खे बि गॾु खणी पिया हलूं ठीकु आहे टिकटॉक खां अलावा छा कंदा आहियो मां मेहरान यूनिवर्सिटी में सिविल इंजीनियरिंग पिया कयां अच्छा माशाल्लाह पढ़ो पिया मां सिंध यूनिवर्सिटी में फर्स्ट ईयर आहे मुंहिंजो BBA में अच्छा जी जी इलाही सुठी ॻाल्हि आहे टिकटॉक ठाहिण वारी जेका जर्नी हुई तव्हांजी हुन में घर वारनि जी केतिरी सपोर्ट हुई या छा हुयो दरअसल माना ॿई मुंहिंजे घर में पढ़ियल लिखियल बाबा बि मुंहिंजो माना डॉक्टर आहे मदर बि मुंहिंजी डॉक्टर आहे अच्छा त उन्हनि हा बिल्कुलु ईअं ई ऐं असां सभु जेके जूनियर्स आहियूं सभु इंजीनियर अच्छा माशाल्लाह त उन्हनि जे तरफ़ां हा माना न हूंदी छोकी हू चवंदा इहे वेस्टेज ऑफ टाइम आहे इनखे माना तव्हां एतिरो सपोर्ट न कयो एतिरो माना हुनखे तरजीह न ॾियो पोइ उन्हनि आस्ते आस्ते ॾिठो जॾहिं माना बाबा सां गॾु मां काॾे वञा थो ऐं मूंसां फैन अची मिलियो त पोइ चवंदो हीअ कहिड़ी सुखड़ी आहे असां हिते डॉक्टर लेवल जा माण्हू असांखे सभु माना असांजा एतिरो कोन माना माण्हू मिलणु नथो अचे ऐं हिन सां माण्हू अची फोटो कढाए था वञनि पोइ वरी हुननि असांखे चयो की बाबा हाणे हिन शइ सां तव्हां गॾु हलो भले हलो माना इहो बि हिकिड़ो लाइफ रखो ईअं ई आहे इहो हिकिड़ो लाइफ जो पार्ट आहे तव्हांखे हिन सां गॾु खणी हलो हिनखे बि खणी हलो सही तव्हां ॿुधायो अब्दुल्ला बसि इहो ई जीअं वकास चयो त मुंहिंजो बि बाबा गवर्नमेंट ऑफिसर आहे अम्मी हाउस वाइफ आहे त अम्मी मूंखे घणो सपोर्ट कंदी हिन शइ में त टिकटॉक ठाह को मसइलो कान्हे पर अबू चवंदो त तूं पढ़ाई ते ध्यानु ॾे छोकी मुंहिंजो एतिरो कोन हुयो पढ़ाई हाणे त मतिलबु यूनिवर्सिटी में आहियूं त ॾियणो पवंदो ध्यानु पर इहो ई जीअं वकास चयो सिंध यूनिवर्सिटी त चवंदा आहिनि पंहिंजी सिंध मड़ छा ध्यानु यार न पोइ बि मां चवंदमि त टिकटॉक हिकिड़े अलॻि शइ आहे हीअ हिकिड़ा एंटरटेन जी दुनिया आहे पढ़ाई जेको असांजो हक़ीक़ी फ्यूचर आहे उनखे कॾहिं बि न छॾिणो आहे ऐं उनजे मथां वधीक फोकस हुजे पढ़ाई खां अलावा मुंहिंजो बिज़नेस बि आहे कंस्ट्रक्शन जो अच्छा जी मां बाबा सां बस हिनखे कमु मां ई अचण वारो आहियां मां सिविल इंजीनियर आहियां हिनजी कंस्ट्रक्शन कंपनी असांजे बिना अधूरी आहे न इलाही सुठी ॻाल्हि आहे त
सुठी ॻाल्हि आहे टिकटॉक खां अलावा बि तव्हां माशाल्लाह पंहिंजो बिज़नेस बि कयो पिया ठीकु आहे त हाणे मां चवंदमि त सेगमेंट खेॾूं सेगमेंट में इहो आहे हे ॿई बॉक्स हिन में पर्ची आहे ऐं पर्चियुनि में नाला लिखियल आहिनि जेको नालो ईंदो हुनजे बारे में मां जेको सवाल कंदमि तव्हांखे जवाबु ॾियणो पवंदो ठीकु आहे त स्टार्ट केरु कंदो हा तव्हां कंदो मां माना पहिरीं भली बकरो मूंखे था ठाहियो बिल्कुलु बिल्कुलु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हा मुंहिंजो लक आहे फराज़ जतोई फराज़ जंहिं मूंखे चयो एक्स टिकटॉकर अच्छा हिन जी तव्हांखे बुराई करणी आहे जहिड़ो कराईंदो चिड़ी बंदो न मतिलबु इन जी का हिकु चङाई ॿुधायो हिकु बुराई ॿुधायो संगत में ॾाढो केयरिंग आहे बिल्कुलु दोस्तनि जो दोस्त आहे बुराई इहो आहे ॻाल्हाईंदो जाम आहे ऐं न कंहिं शइ केतिरो सीरियस न आहे वठंदो जल्दी हा हा सही इहे चई सघूं था बुराई चई सघूं था लेकिन इहा त सुठी ॻाल्हि आहे न तव्हां बुराई ॿुधायो इहा त तारीफ़ करे न कंहिं शइ केतिरो सीरियस नथो वठे न माना हुन इहा तारीफ़ आहे तारीफ़ आहे माना जेकी सीरियस वठण जी शइ हुजे हुनखे सीरियस न वठे न बस सही आहे सुठी इहा तारीफ़ आहे तव्हांखे बुराई करणी आहे का सॉलिड बुराई थी वई त कमु ख़राब थी वेंदो मूंखे तव्हां सची में फासायो था फराज़ जतो जी सॉलिड बुराई मूंखे नथो लॻे हुन में कोई बुराई हूंदी न हूंदी हर इंसान में हूंदी आहे यार असांजे साम्हूं त माना उहो या पोइ एतिरो खुलियो न आहे ईअं आहे मुंहिंजो त दोस्त आहे बिल्कुलु पर मां हुन माण्हू में कॾहिं बुराई न ॾिठी बुराई न ॾिठी आहे मतिलबु हुनजो ॻाल्हाइण तव्हांखे पसंदि आहे तव्हां या चई सघूं था थोरो हवाली आहे हवाल कटींदो आहे कॾहिं कॾहिं की बुराई थी वियो ही थी वियो अच्छा मतिलबु छोड़ो आहे किथे किथे चई सघूं था 90% न आहे 10% आहे छोकी 90% चयो त जहिड़ो कराईंदो सही आहे मतिलबु तव्हांखे परसेंट त तव्हां छॾे ॾियो तव्हांखे छोड़ो चई वियो आहे वकास न भाउ मूं कोन्हे चयो अला अला कयो ठीकु आहे अब्दुल्ला तव्हां पर्ची करो देशी नज़ीर मज़ारी तव्हांजी दोस्त आहे बिल्कुलु बिल्कुलु दुआ सलाम आहे नज़ीर मज़ारी सां प्यारो भाउ आहे असां सपोर्टिंग आहे मतिलबु सही फासियो बुराई कीअं कंदो फासियो बुराइयुनि में आहे बुराई कीअं कंदे कहिड़ी त पवंदी हुन कई हिकिड़ी आहे लो थी वियो तव्हां देशी नज़ीर मज़ारी जी खे नसीहत कंदव नसीहत कंदुमि नसीहत इहे कंदुमि जॾहिं मतिलबु देशी मतिलबु मज़ाक में हूंदो आहे मतिलबु जॾहिं ॿ माण्हू विढ़ंदा आहिनि त हुनमें अञा मतिलबु मज़ाक में न इहा त मतिलबु सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि किथे जहिड़ो कराईंदो आहे मिर्च मसाला इहो त सुठो कमु आहे न सुठो कीअं मतिलबु अञा विढ़ंदा न उहे न मतिलबु इहो सुठो कमु आहे उहे ॾिठो वञे तव्हांखे नसीहत करणी आहे सॉलिड सॉलिड एतिरी का आहे त कोन मतिलबु दुआ सलामी आहे हा न ॾिसो तव्हांजी दुआ सलाम आहे न देशी नज़ीर मज़ारी जी तुंहिंजी शादी आहे रीसेंट सॉन्ग आयो अच्छा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न तव्हां त उन्हनि खे सुञाणो था न जेके हिते ईंदा आहिनि न उन्हनि खे मां चवंदी आहियां टिकटॉक जे पॉइंट ऑफ व्यू सां कयो अच्छा टिकटॉक जे पॉइंट ऑफ व्यू सां त वीडियोस त तमामु बहितरीनु ठाहींदो हाणे छा था चई सघूं नसीहत त करणी आहे तव्हां हिनखे फासा छॾियो आहे पक त फासा इहा ई नसीहत कंदमि त दोस्तनि जो मतिलबु ख्याल करे मतिलबु ॿ माण्हू विढ़नि त हुनखे मतिलबु सपोर्ट करे मतलब सपोर्ट करे हाँ विड़ाई न सीरियस में विड़ाई ना या मजाक में पर हु जेके अगला हुनन वो सीरियस जी इनन शे नो ख्याल मसे नमा भी कनी है अलई मजो चे पे प्रोग्राम की शुरुआत अलई सुठी थी है त मिलम था ने ब्रेक का पो करे न वनो अचो था वापस वेलकम बैक ता सब ॾिसी रहा दाक्सा शो में मौजूद है अब्दुल्ला और वकास त बिनन सा गेम हले पयो सेगमेंट असा जो जारी है पेरी पर्ची बिनन कढी है हाने नेक्स्ट हां नेक्स्ट आबिद नाला लिखया है ना मां नाला लिखया ना मजो अचे हे जडे का आबिद नाला लिखने स्टार्ट कया है ना त जो प्यारो दोस्त अमीन बलोच अरे वाह वाह अमीन अमीन की नसीहत कयो त मना अमीन के समझो वडो कयो
ये पर्ची कनो हां करो अमीन के नसीहत कयो अमीन के नसीहत इहा आहे कि अच्छा मां शायद अमीन जे घर जे बाहर मां ताके पहिरियों चकर ॾिठो भी हुयो है ना बिल्कुल ही त अमीन ला इहा नसीहत आहे कि बाबा सुधरी वन पक्का दा सुधरी वन मुश्किल नामुमकिन ना सुधरेल हाणे माशाल्लाह सां पक्का दा सुधरी जिम्मेदारी अची वई अथस ना हाणे बर्डन अची वियो अथसि ऐं हाणे माउनि जी बुराई त नथो करे सघां मुंहिंजो प्यारो दोस्त आहे नसीहत करणी आहे ऐं नसीहत तव्हां प्यार सां बि करे था सघो नसीहत इहा ई आहे सुधरी वञ अल्लाह करे सुधरी वञे मुंहिंजो प्यारो दोस्त आमीन सुधरियल सुठो ॿार आहे पगदार आहे माशाल्लाह पीर साहब थी वियो हाणे माशाल्लाह अमीन बलोच मुंहिंजो प्यारो दोस्त आहे हाणे छा ज़िंदगी वॾी अथसि माशाल्लाह माशाल्लाह अमीन अगरि टिकटॉकर न हुजे त छा हुजे बिज़नेसमैन हुजे जेको हींअर बार न तव्हां ॿुधायो चोर हुजे हा पुलिस वारो हुजे हा धाड़ेल हुजे हा डाकू हुजे हा चौकीदार हुजे हा नर्स हुजे हा छा हुजे डॉक्टर हुजे डॉक्टर हुजे हा हैंडसम आहे पर्सनैलिटी भली अथसि कबीर सिंह वारो डॉक्टर हुजे जेको प्रीति जे पोयां भॼंदो रहे हा पर्ची मुंहिंजी ॻाल्हि घुमी फिरी हुते अची वई हा अल्लाह अकबर अल्लाह सहीराम कजा वरी कंहिंजी बुराई आहे हाणे मां कंदमि बुराई दिलि खोले अब्दुल्ला लाशारी हाणे मां मतलब पाण भी है सब मतलब पाण असां पंहिंजा पाण में आहियूं ठीक आहे अब्दुल्ला लाइ कोई सॉन्ग गुनगुनायो मतलब आवाज लाज़मी न त गानो गाइणो आहे लाइनूं ई शेर वांगी हिन लाइ हिकिड़ी शेर चवंदमि क्यों गिरता है चिड़िया की तरह दाने दाने पर तू तो शाही है आसमां की चट्टा का परवास कर वाह 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 बेहतरीन बेहतरीन नसीहत करे वाह नसीहत इहा ई तव्हांजे लाइ कि हर शइ ते किरबो न जल्दी तव्हां शाही आहियो तव्हां आसमान जी चट्टाननि ते हलो सही ॻाल्हि आहे हाणे तव्हांजी पर्ची में नाला अचे मां त इहो ई थो चाहियां अचे मूंखे नथो लॻे हाणे मुंहिंजो हूंदो वकास मेमन यार ये छा थो थिए ये त हाणे मूंखे लॻे थो हथ सां कढी अथई न हथ सां कोन कढी अथई मूंखे ईअं थो लॻे हथ सां कढी अथई मतलब छा थो थिए यार एंटरटेनिंग वाओ वकास के नसीहत करणी आहे वकास खे नसीहत इहा कंदमि त कंहिं बि जॻह ते तकड़ न करे तेरी माउ जो जाइज़ो वठे है ना सारी घणो न कर तकड़ न कर हा ऐं ॿियो घणो न ॻाल्हाए हा इहो जतो ई हाणे तव्हांखे फराज़ खे कोई सॉन्ग डेडिकेट करणो फराज़ खे पहिरियों वारो ईअं हुयो स्पेयर असली हाणे सोचो फराज़ के हाँ करे छॾो फराज़ न वकास वकास अच्छा वकास के तव्हां फराज़ चयो अच्छा वकास के अहिड़ो को सॉन्ग आहे न मुंहिंजे लाइ डेडिकेट ईअं त नथो थी सघे कुझु त करे छॾ ये दोस्ती तेरे दम से है हा इहो आहे इहो त वकास कयो न पर असां में हिकिड़ी ॻाल्हि आहे न जवाब त पंहिंजो ॾियणो आहे न ये दोस्ती तेरे दम से सिधी ॻाल्हि आहे अॻियां मूंखे कोन थो अचे थो न सिंधी गानो वो जो पुलिस चवे धाड़ेला पिया ॻोल्हियूं न हिनजी हिकिड़ी वीडियो वायरल थी हिकिड़े गाने ते कहिड़ो हुयो दोल तमामन सां ईंदा थी इहो हिनखे चईंदमि बसि इहो तो तोखे डेडिकेट कंदमि इहो गानो छा कहिड़ो बात सां चओ हा बात तमामन सां ईंदा थी बसि तोखे वठण मुंहिंजा जानी तोखे वठण मुंहिंजा जानी अचिजो मोस्ट वेलकम आहे तव्हांखे अचिजो मां बि तव्हां सां हलियो हलंदमि ठीकु आहे पर्ची ये ख़तमु करणियूं आहिनि सभु न कयो ये असांखे तव्हां सफ़ा बसर ईंदो अरीशे सुमरो अरीशे अगरि टिकटॉकर न हुजे त छा हुजे अरीशे टिकटॉकर न हुजे हा त ब्यूटिशियन हुजे हा ब्यूटिशियन हुजे हा पंहिंजो मेकअप सुठो करे ईंदी आहे त ब्यूटिशियन हुजे हा इहो ब्यूटी पार्लर बंदि कयो ये थींदा त माना सभिनी लाइ ज़ुल्म आहे मर्दनि लाइ बि औरतुनि लाइ बि हा बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे फराज़ जो तई फराज़ जो तई तव्हांजो दोस्त आहे बिल्कुलु आहे बिल्कुलु न आहे बिल्कुलु आहे तव्हांजो बि दोस्त आहे टिकटॉक ते तव्हां इहो स्किप कराए ॿी खणायोसि
न न ऐसे कैसे, अरे ऐसे कैसे। ठीक आहे, छा कंदो आहे फराज़ बाय द वे? फराज़ फोटोग्राफर आहे। फोटोग्राफर आहे, ठीकु आहे। फोटोग्राफर आहे उहो, अगरि तव्हांजे हथ में हुजे त तव्हां हुनखे का वज़ारत ॾींदो मुल्क जी, उहिदो ॾींदो त तव्हां हुनखे छा कंदा? सुठो दोस्त आहे न? एजुकेशन मिनिस्टर, वज़ीर दाख़िला। अच्छा, एजुकेशन मिनिस्टर, बिल्कुल ज़बरदस्त। पर्ची खणंदा? चेंज करे सघां थो? न न न न, ये ऑप्शन ही नहीं है। नज़ीर मज़ारी साहब। मैंने लिख जड़ा नाला। ठीक है, असां हिकिड़नि की तंग कंदासीं न, ऐं हूंदा बि गॾु आहियूं। मतलब अगर के साथ दुश्मनी या दोस्ती थे तो गॾिजी थी, बैलेंस में हुजे। बैलेंस में हुजे। तहां के नज़ीर मज़ार जी तारीफ करणी आहे। तारीफ़ करणी आहे? इहो त मूंखे चइजो। माना माशाल्लाह जाम सुठो माण्हू आहे, तमामु प्यारो माण्हू आहे। रिसेंटली यहाँ शादी भी थी हुअसि। ओ माशाल्लाह, शादी मुबारक। तव्हांखे इहा ॻाल्हि न चवणी, हुननि जी जेके ॿियूं फ्रेंड्स हूंदियूं सही आहे, हुन माना पब्लिकली कई शादी। अच्छा, अनाउंस कई? धूल धमामनि सां कई। माशाल्लाह, अल्लाह सही नसीब सुठा करे। त वॾो तमामु प्यारो माण्हू आहे ऐं छा आहे उन में का वैसे बुराई त आहे कोन, सभु अच्छा ई आहिनि हुन जो। तव्हां जो जहिड़ो कराईंदो आहे ॿिनि माण्हुनि जो, उहो त मतिलबु उहे त बुराई उहो चिणक ॾियण हुन में आहे थोरी घणी। हा, बाक़ी तमामु तव्हां सभिनी जी दोस्ती टिकटॉक खां पोइ थी आहे न? जी, ईअं ई टिकटॉक ते ॾिसी करे हिक ॿिए सां दोस्ती थी आहे। सुठी ॻाल्हि आहे, लेकिन छोकिरियुनि में इहा ॻाल्हि इलाही घटि आहे त टिकटॉक ते ॾिसी हिक ॿिए सां छोकिरी। हा, जेलस थींदी आहे। मूंखे नथो लॻे तव्हांजी इन न न, जेलस वारा माण्हू। तव्हां त जेलस थींदा हूंदा माण्हू। मूंखां छो थींदा? हलो हलो, पर्ची। असांजा उहे पुराणा दोस्त आहिनि जिन्हनि सां टिकटॉक स्टार्ट कईसीं, अञा बि उहे गॾु आहिनि। माशाल्लाह, अल्लाह साईं तव्हांजी। हैदर जोयो। हैदर जोयो, हैदर जोयो जी बुराई करणी आहे। बुराई करणी आहे? ऐं हैदर जोयो जी बुराई करणी आहे, मां हुनखे इहो चवंदमि त कीअं चओ चओ सवाल घटि बसि, जिथे बि वे मतिलबु सीरियस थी ऐं ॿियो हक़ीक़त पसंद माण्हू हुजे, मतिलबु कूड़ ॻाल्हाईंदो आहे जाम, मतिलबु ठही वेंदो आहे, शंट हणंदो आहे, शंट हणंदो आहे, वॾा 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 वॾा। हलो हलो, पर्ची खण, वकास तव्हांजी वारी। फैज़ान बलाई। इहो तव्हांजो दोस्त आहे? जी, प्यारो दोस्त आहे मुंहिंजो, टिकटॉकर भी आहे ऐं सिंधी टिकटॉकर आहे। कॾहिं खां टिकटॉक स्टार्ट मतिलबु? फैज़ान भाई कही माना 19 खां 20 खां 2020 खां। हा, 20 खां मतिलबु सिंधी वीडियोस वग़ैरह मां ई ॾिठो हूंदो, नाले बाय नेम ख़बर कान्हे। बिल्कुलु। त कंटेंट छा आहे हुनजो? सिंधी टिकटॉक ठाहींदो आहे और रैलीज़ वारी हूंदियूं आहिनि वीडियोस तक़रीबन फैज़ान जूं घणियूं। अच्छा, ओ सही, माना वॾो गाॾियुनि जो हुनखे शौक़ु आहे। हा, अच्छा, मोस्टली व्हीकल्स जा माना वीडियोस घणा रखंदो आहे। इहो शौक़ु कंहिंखे न हूंदो, तव्हांखे न? बिल्कुलु, तव्हांखे न? मूंखे न? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांखे त आहे, घणो हूंदो। मूंखे इलाही ज़्यादा आहे। ठीकु आहे, टिकटॉक्स वग़ैरह ठाहींदा आहिनि ऐं उन छा कंदा आहिनि हिन खां अलावा? उन जे अलावा ज़मीदार आहे। अच्छा, हा, ठीकु आहे। उन्हनि खे तव्हांखे उहिदो ॾियणो आहे, मुल्क जो छा कंदा? अगरि तव्हां उन्हनि खे पॉलिटिकल वे में ॾिसो पिया त उन्हनि खे कहिड़ो उहिदो ॾींदव? न, सीएम बि करे छॾियूं त फ़ाइदो असांजो ई आहे, त सीएम कंदासीं। सीएम से वॾो पावर आहे। बिल्कुलु, फ़ाइदो असांजो ई आहे न, भाषा थी ॾींदासीं त असांजो फ़ाइदो भाषा थी वेंदी। हा, बिल्कुलु, ठीकु आहे। असां वटि हाणे गाने जो ब्रेक आहे, त मां चवंदमि त सभु गानो ॿुधनि, गाने खां पोइ वरी जॉइन कयूं था। तव्हां सभिनीनि गानो ॿुधो, उमेद कयां थी तव्हांखे सुठो लॻो, त तव्हां ॿिन्हिनि खे कीअं लॻो? असांखे ॾाढो मज़ो आयो, ॾाढो प्रोग्राम थींदा। ठीकु आहे, अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा ऐं माशाल्लाह अहिड़ा प्रोग्राम 2-3 चकर अञा बि थींदा। ठीकु आहे, इहे पर्चिन वारो सेगमेंट इलाही थियो गंज थियो, इलाही दोस्ती बुराई कईसीं। हाणे मां इहो चवंदमि इन सेगमेंट जे हवाले सां स्पेशली जेके हैदराबादियंस आहिनि उन्हनि खे त हिनखे एॾो सीरियस न वठंदा कयो। हिकिड़ो सेगमेंट आहे, तव्हांजो नालो अगरि पर्ची में आयो आहे त हिन जो मतिलबु आहे तव्हां कुझु न कुझु आयो, तव्हां असांखे यादि आयो। हा, मतिलबु तव्हां इन्हनि खे यादि आयो, असांजे दिलि में आयो, इन जो मक़सदु इहो आहे।
वो तव्हांजे बारे में जेको बि उहो दिलि में न कजो बसि है न इहो मतिलबु हिकु एंटरटेनिंग शइ आहे ऐं हिनखे ईअं नज़रअंदाज़ झगड़ो करायो था त हाणे ठा बि कराए ॾियो हा ठा करायां थी न हा न त मां कॾहिं बि ईअं ठा न करायो न वधीक झगड़ो ठीकु आहे हाणे इलाही थी वियो सेगमेंट हाणे मां हिननि खां सुवाल पुछंदमि टिकटॉक जे हवाले सां अहिड़ो कहिड़ो टिकटॉकर आहे स्पेशली सिंधी जिनजी वीडियोस तव्हांखे पसंदि आहे पसंदि न आहिनि मंसूर जांडियो हालात मूंखां तरण वारा बाक़ाइदा उनजी वीडियोस ईअं बसि मूंखे हिकिड़ी शइ जो एॾो डप थींदो आहे त कुझु किरी की माना जॾहिं हीअं कंदो आहे न कंहिंखे धक लॻी पियो त माना कमु ख़राबु थी वेंदो माशाल्लाह एनर्जी कहिड़ी आहे बाक़ाइदा एनर्जी ये सुठी ॻाल्हि आहे मतिलबु एक्टिंग अचे बि असां तव्हांजी मतिलबु एज खां उहो माशाल्लाह इलाही सीनियर लॻंदो आहे बिल्कुलु सीनियर आहे त लेकिन हू जीअं मतिलबु मूव कंदो आहे कॉन्फिडेंस लेवल के उनखे मां सैल्यूट थो कयां ऐं सूर बि थी वञे ईअं हुतां खां जंप हितां खां जंप यार जी बाक़ाइदा उनजी किक हेसि ताईं वेंदी आहे पूरो कलाक कराटे जो खिलाड़ी ॾिसो हुनजी इहा महिनत आहे बिल्कुलु बिल्कुलु नो डाउट उन वीडियो असां मां उनजो पर्सनली उनजो वॾो फैन आहियां हा लेकिन उनजी वीडियोस वणंदी कोन्हनि वणंदी न साउंड ॾाढा प्यारा हूंदा अथसि न मां वरी क्लियर कयां थी न त उनजी वीडियोस वणंदियूं कोन्हनि आहे उनजो वॾो फैन पर्सनैलिटी फैन आहे बिल्कुलु पर्सनैलिटी फैन आहे मां वीडियोस में पर्सनैलिटी न हूंदी आहे उहो ई पर्सनैलिटी जो फैन आहे न मां पर उनजे साउंड जो न आहियां हालात तई मूंखां सड़ण वारा वक़्त वीडियो अची वई मां कोन थो सड़िया मां ठीकु आहे हाणे तव्हां ॿुधायो कहिड़ो टिकटॉकर आहे जंहिंजी वीडियोस तव्हांखे इलाही पसंदि आहिनि आहिनि हा अच्छा तव्हांजो कंहिंजियूं तव्हांजूं न सची ॿुधाइणो आहे सीरियस में सची ॿुधाइणो आहे अब्दुल्ला हाणे तव्हां ही सची में दिल जी ॻाल्हि पियो करे ॻाल्हि आहे मतिलबु हाणे हिन में तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिठियूं बि न हूंदियूं छो न ॾिठियूं यार मूं ॾिठियूं आहिनि तव्हांजे कल्चर डे वारियूं काफ़ी वीडियोस ॾिठियूं जेके वञनि पियूं लखनि में लाइक्स में मतिलबु फोरियूं ते हलनि उहे हाणे त टिकटॉक एॾो स्लो थी वियो आहे मां रोज़ चवंदी आहियां असांजो बि थी वियो न टिकटॉक हाणे इलाही स्लो थी वियो आहे मतिलबु टिकटॉक जे हवाले सां मां ॻाल्हायां थी लेकिन नंढे ब्रेक खां पोइ त ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ अचूं था ख़ूब सारी दिलि जी जेका भड़ास आहे उहा मां कढां थी टिकटॉक जे हवाले सां त काॾे न वञमि लॻो नंढे ब्रेक खां पोइ वेलकम बैक तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो दाक्सा शो में तव्हांखे ख़बर आहे केरु मौजूदु आहे ऐं अगरि तव्हां चाहियो था त तव्हांजी पसंदि जा टिकटॉकर असांजे प्रोग्राम में अचनि महिमान थियनि त हुन सां असां कचेरी कयूं था असांखे ॿुधाए था सघो लेकिन हाणे जेको सेगमेंट आहे इहो मुंहिंजो फेवरेट आहे छो त हिन में मतिलबु इलाही तंग कबो आहे ऐं मतिलबु तंग करण वारी शइ मूंखे इलाही मज़ो ईंदी आहे वकास जी टोपी जी मां ॻाल्हि कई ब्रेक में बि त वकास जी टोपी माशाल्लाह इलाही सुठी पई लॻे या स्पेशली घोटकी मां आई आहे तव्हांजे लाइ महारन जी टोपी हूंदी आहे बिल्कुलु महारन जी टोपी आहे या मूंखे हिकिड़े दोस्त गिफ्ट कई आहे अच्छा वकास जे मूंखे कुझु वीडियोस यादि पई अचनि ब्लैक कमीज सलवार में जो झूमर पियो हणे त इहो डांस जो बि शौक़ु आहे न तव्हांखे जी बिल्कुलु आहे बसि कंदा आहियूं हा न डांस तव्हांखे असांजी सिंधी कल्चर आहे बलोची चाप बलोची डांस ॾाढी भली कंदा हुआ हा बिल्कुलु मां इनके मां चयो अमीन ई मां गॾु कंदासीं अच्छा हाणे न कंदा यूनिवर्सिटीज़ वग़ैरह बस यूनिवर्सिटीज़ थी वञनि त उन में असां बिज़ी थी विया आहियूं मां पंहिंजे हिसाब किताब सां वरी पंहिंजे हिसाब किताब सां सही ठीकु आहे हाणे मतिलबु जेको सेगमेंट आहे हिन में इहो आहे त मां गानो हलाईंदमि तव्हां हेडफोन पाईंदव पोइ मां ॿुधाईंदमि त मां छा थी चवां लिपसिंग सुञाणींदमि ठीकु आहे त स्टार्ट कंदासीं लाशारी साहब खां अदा असांखे ॾाढो मज़ो आयो 789 नुमान जो पासवर्ड आहे 789 ठीकु आहे ठीकु आहे आवाज़ अचे थी फुल थी वई दाक्सा शो हा वारे इलाही मुश्किल आहे मां बि न सम्झी सघंदी आहियां तव्हां चयो बि ॾाढो स्लो अदा कुझु चयो हाणे मां लिपसिंग कंदमि हाणे बसि हिकु चकर
हो जमालो। अरे he is good at lip sync. वाह वाह जमालो। ॿुधायो छा बि चवंदा वञो तव्हांखे आवाज़ न अचे त चवंदा वञो। ॿुधायो न। आवाज़ नथो अचे त तव्हांखे आवाज़ त पहिरीं बि न पिया आयो। डोकरी डोकरी लोई डोकरी समझ न आया। तव्हां सम्झी पिया वञो न त मां मुश्किल ते अची वियो। जगह जो नालो आहे डोकरी। तव्हां ॿुधो आहे ॻोठ जो नालो? मां बि न ॿुधो आहे। डोकरी। तव्हां पुछोसि। मां पुछांसि? हा आवाज़ हली वेंदसि लिप सिंक जो। तुंहिंजो नालो छा आहे? न न इहो पुछोसि। डोकरी पुछोसि। डोकरी पुछोसि। चवंदा वञो कुझु बि। रिपीट कर। चवंदा वञो कुझु बि। छा चवां? आवाज़ ही कोन पहुचे। डोकरी। घोटकी। वाओ वाओ। अञा थोड़ो वेझो ई। हा काथे हलाए पोयां हलाए अॻियां ईअं असांखे वेझो ई। डोकरी घोड़ी। लायो ई जगह जो नालो आहे डोकरी। कुमार हाणे साण मतलब केॾो आराम सां जब सम्झी वियो। रनीकोट। अरे वाह वाह। छो अञा आहे? पायो अञा आहे। तव्हांखे अञा तंग कंदासीं। पिंगो। यार वाह तालियां होनी चाहिए यार लड़की के लिए। थी वियो हाणे वकास जी वारी आहे। मूंखां कुझु आसान बचंदो। कोट डोकरी। नौकरी। छोकरी। कोटड़ी। तव्हां वेंदा बि रहंदा हूंदव तव्हांजो वेझो आहे साम्हूं। रिपीट कजो। हा घोटकी। कोट। कोटड़ी। हा अच्छा हाणे सही आहे। ओके गिदू ॿुधाए चओ। हा ठीकु आहे। गिदू चई छॾियो। हा गिदू चरन न चरन जो घर। जिनड़ी जो घर। गिदू दुखियो आहे जाम। चरियो। काथे रहंदा आहिनि? गिदू। ओके कोटकी जा पेड़ा। आवाज़ कोन ईंदो भले तव्हां तेज़। आवाज़ ईंदो कोन थो वञे। हल्को ईंदो। कोटकी जा पेड़ा। पेड़ा घोटकी जा पेड़ा। हा समझदारनि पहिरियों ॾिसनि था पोइ वरी जवाब था ॾियनि। ये मूंखे भलो फासायो अथव। अब्दुल्ला लाशारी। बिल्कुलु ईअं आहे। नारायण गद्दी। नारायण कागन। सालार। केरा सालार तो नारायण कागन।
ॾुखियो आहे। नारायण कागन। नारायण कागन। हेडे हेडे वार वार वास प्रकाश नारायण प्रकाश नारायण हेडे नारायण 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 कागन। हाँ एडी जोर सां रनिंग करे ॿुधायो ने आवाज अची आवाज आई यार तम आवाज नथी अचे। अचे थी थोड़ी थोड़ी जी कम ॾुखियो आहे। लास्ट रोड़ी रोड़ी थोड़ो आराम। उर्दू रोटी बोलना है इसे ठहर हिंदी का कुकड़ी अरे यार झोंपड़ी रोड़ी हेडा 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 ही ब्रिज रैम्बो ना ब्रिज कोटड़ी पटड़ी रोड़ी पुल हाँ, रोड़ी ओ जेको रोड़ी वारी पल ते हाँ थोड़ा क्या मनो ना कोटड़ी कहाँ मोरे वारी पुल मोरे में काथे आप पुल मोरे में काथे आप पुल आए आए दादू मोरे जी पुल रोड़ी 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 सखर वारी पुल हाँ हिकड़ी चई सघूं था ना हाँ हाँ तो सही नाम लेना ना रोड़ी सही चक्कर वाली अलग है ना वो तो छाट दरवाजा अलग है वाली रोड़ी रोड़ी वाली पुल है न हाँ यार अलग करना अलग बिल्कुल अलग रोड़ी वारी वो पुल छाट दरवाजा अलग है पाणे वरी चवणो पवंदो रोड़ी वारी पुल हाँ चओ रोड़ी वाली पुल ठीक है हे हिन के हेडफोन ही पातल हूंदा तव्हां सभु वञो सॉन्ग ॿुधो सॉन्ग एंजॉय कयो ही पंहिंजो सॉन्ग एंजॉय करे असां मोटी था अचूं ही वरी गानो हीअं वेठो हूंदो सभिनीनि गानो ॿुधो कीअं लॻो मूंखे इलाही खिल पियो अचे हीअं वेठो रिमूव कयां हाँ असां गाना बि ॿुधाए छॾियो सभिनीनि खे तव्हां ईअं हाणे मुंहिंजी वारी आहे अच्छा हाणे मुंहिंजी वारी हाणे असां पुछंदासीं हाँ, गानो? तव्हां पुछंदव। हलो ठीकु आहे बुध लियारी एक्सप्रेस पुछो पुछो लिहारी एक्सप्रेस हाँ लिहारी एक्सप्रेस कश्मीरी चांहि लियारी एक्सप्रेस हलीम लियारी लियारी रगड़ रोड लिहारी एक्सप्रेस गाॾियूं वेंदियूं आहिनि गिटियूं रोड लियारी लियारी छा आहे खाइण जी शइ आहे न वञण जी शइ आहे रोड आहे हाँ लिहारी किरी पियो स्लाइड भॼंदो वियो किरी पियो भॼंदो वियो किरी पियो भॼण भॼणो आहे लियारी एक्सप्रेस हाँ लियारी हाँ हाँ ले हाँ एक सेकंड गाना बंद थियो लिहारी एक्सप्रेस अथव आवाज अची वई लियारी एक्सप्रेस तरी ने के जवाब हाणे ॿियो पुछो आवाज अची वई खट जबल ना खट जबल कोड डील खट सर्कल टेबल खट जबल हाँ जबल खट जबल खट जबल जबल खट जबल जबल जब्बा मालूम जब्बा जबल खट जबल अल्लाह का दुआ करो कैसा के नमस्ते ही वरी ही खट रोड रस्तो न तू गिटी कीअं ॾिनो खट जैसे सुम्हंदा आहियूं खट सुम्ही पओ कबर खट जबल जबल आहे छा खाइण वारी शइ आहे वञण वारी शइ आहे ॾिसण वारी शइ आहे हा वञण वारी शइ आहे वञणो पवंदो आहे हा। काथे खट जबल ही कबर ही त कबर आहे खट रोड प्लेट खट हाँ? अजरक टेबल लकड़ी खा खट जबल बहुत ॾुखियो आहे कौन थी सघंदो इहो छा इट्स खट जबल हाँ? खट जबल खट जबल ही छा आए आहे आए 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 जगह जी नाले जी बिल्कुल नालो आहे नाली ठीकु आहे हाणे असां वेंदासीं नंढे ब्रेक ते त ब्रेक खां पोइ अचूं था नेक्स्ट सेगमेंट सां गॾु काॾे न वञो मिलो नंढे ब्रेक खां वेलकम बैक चवंदासीं तव्हां सभिनीनि खे हिकु चकर वरी ऐं असां सां गॾु महिमान आहिनि महिमाननि सां इलाही मज़ो पियो अचे हाणे असां खेॾंदासीं रैपिड फायर में इहो आहे त तकड़ में जवाबु ॾियणो हूंदो आहे पहिरियों शो ॾिठो अथव हिकिड़ो ॾिठो कंहिंजो मंसूर जांडियो तव्हां बबन जो
बबन नंढड़ो ना अरे एडो मजे जो प्रोग्राम हुयो यार वाई का द टैलेंटेड माण्हू आहे पहिरीं वारो बेशक 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 पहिरीं वारो ना वो हिन खां पहिरीं हुयो हाँ घणो करे न वो पहिरीं जो हुयो पुराणो तव्हां खां पहिरियां हुयो शायद यादि ई न याददाश्त जो इलाही मसइलो थी वियो आहे मतिलबु अलाए छा थी वियो आहे काई शइ ज़हन में नथी रहे टिकटॉक ते मतिलबु कंहिंजी वीडियोस जेको आहे तव्हां ॾिसी करे चवंदा आहियो यार मां हिन सां वीडियो ठाहियां तव्हां हिनखे ग़लति न सम्झो तव्हां रियली मुंहिंजी ख्वाहिश हुई मूंसां वीडियो ठाहियां बिल्कुलु अॼु कंदमि ख्वाहिश पूरी इंशाल्लाह ज़रूरु इंशाल्लाह 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 तव्हां अरीश इंशाल्लाह उहा कीअं पूरी थींदी ख्वाहिश पूरी थी वञे त ख्वाहिश न रहंदी न न बिल्कुलु पूरी थी वेंदी अरीश हैदराबाद ईंदी रहंदी आहे या तव्हां कराची अची वञो तव्हांजी ख्वाहिश पूरी कराईंदासीं अहिड़ो कहिड़ो टिकटॉकर आहे जंहिंसां तव्हां वर्ल्ड टूर ते वेंदव हिकिड़ो दफ़ो टिकटॉकर खणी वञिणो आहे अच्छा अली खान खे खणी वेंदमि मां पंहिंजो चश्मो पाए वॉक करे मापे वेंदो आहे हर जॻह त उन सां मूं गॾु वेंदमि त फेम मिलंदो हरू भरू जो माना हुन मल्टी टैलेंटेड आहे पर माना फेम हुनखे माना हुन पेर चुमी हुन वटि ईंदो आहे जेकी ॻाल्हि आहे हुनखे अलाह ॾिनो आहे हा बिल्कुलु जेके अलाह साईं ॾे पोइ इंसान त कुझु नथो करे सघे तव्हां ॿुधायो मंसूर जांडियो सॼे टूर ते करे अलाह तई डस सॼे टूर ते हुनजी वीडियोस पियो ठाहींदो ऐं हुनजा कपिड़ा जेके काटन जा अलॻि अलॻि रंग जा हूंदा उहे चूने चूने ॿुधाईंदो त अदा ही पा अदा ही पा हितां तव्हांजी वीडियोस उहे शीशे जे अॻियां ई पोइ ठहंदियूं हा इहो ई त ठाहींदा जॻह ते चवंदो अलाह तई न के रोकींदो ई न मतिलबु अहिड़ी कहिड़ी सिंधी टिकटॉकर आहे जेका तव्हांखे मेकअप खां बग़ैर चुड़ैल लॻंदी आहे दुर्दाना ईमान सॉरी तव्हांखे मूंखे दुर्दाना ॿियो नालो खणो न हाणे कयो बुराई करे मुंहिंजो खणी छॾियो न तव्हांजो मुंहिंजो खणो कहिड़ी खूब खड़ी अरीश कंहिंजो अकाउंट सस्पेंड थी वञे अली खान उनजो अकाउंट थी त वियो आहे न वापसी रिकवर करेगा थी वियो लेकिन तव्हांजी ख्वाहिश थोरी पूरी त थी वई कुझु ॾींहंनि लाइ हुनखे झटको त आयो न केॾो वॾो झटको आहे यार मतिलबु अलीशा जो अकाउंट जेको आहे सस्पेंड थी वियो आहे असां चऊं था त अलाह करे वापसि अची वञे एॾी महिनत आहे उन खां वधीक मेमोरीज़ आहिनि बिल्कुलु कंहिंजो अकाउंट सस्पेंड थी वञे आहे त कंहिंजो थिए सोचां वियो हा सोचो जवाब सॉलिड खपे भले तव्हां सोच जो टाइम वठो रैपिड फायर न आहे उनमें जल्दी जन्नत खान जो सिंधी थोरो हाई लेवल ते हलिया वञूं त उनजो थिए जन्नत मिर्ज़ा जो जन्नत खान जो मिर्ज़ा आहे जन्नत खान हिकिड़ी टिकटॉकर आहे इंडिया जी आहे जन्नत मिर्ज़ा बि आहे जन्नत खान बि आहे अच्छा हा जो नंढे भाउ जी बिल्कुलु त पाकिस्तान में अचो हाणे अच्छा पाकिस्तान में अचूं तव्हां होॾे ॻाल्हि करे जेको तव्हां असद राय अलाह करे इन जो थी वञे सफ़ा न वणंदो भाई सॉरी पर दिल जी ॻाल्हि थो कयां असां सिंधी समझतो भी आहे देशी नज़ीर मज़ाज सां भी करियो दोस्त आहे मिलियो बि आहे जाम चक्कर आयो हैदराबाद हाणे रैपिड फायर टिकटॉक या इंस्टाग्राम घर जी मानी या ॿाहिरि जी सिंधी टिकटॉकर्स या उर्दू सिंधी ॾींहं या राति ॾींहुं लव मैरिज या अरेंज लव मैरिज आए हाय सेल्फी ऑटोग्राफ सेल्फी पाकिस्तान टूर या वर्ल्ड टूर ॻोठ जी लाइफ या शहर जी बचपन या जवानी बचपन सर्दी या गर्मी सर्दी फैमिली गैदरिंग या फ्रेंड्स गैदरिंग फैमिली देसी स्टाइल या वेस्टर्न लड़का यो है ओके टिकटॉक या इंस्टाग्राम टिकटॉक घर जी मानी या बाहर जी सिंधी टिकटॉकर्स या उर्दू सिंधी ॾींहं या रात लव मैरिज या अरेंज लव ओए होए दोनों अल्लाह सही करे
लव मैरिज थी मेरी इंशाल्लाह जल्द थींदी इंशाल्लाह ये न चो यार ताजी जेके पेरेंट्स छोकरी उन जो दिल टूटी पवंदो ए न चो बुआ असां बाहुबली चैनल जल्द थींदी कंफर्म थियो इता कोन थियो अञा सेल्फी ऑटोग्राफ सेल्फी पाकिस्तान टूर या वर्ल्ड टूर गोट जी लाइफ या शहर जी बई वजन हिकड़ी चूज करनी है शहर जी सही है बचपन या जवानी अलाई रेयर बधड़ में ईंदा जवानी फैमिली गैदरिंग या फ्रेंड्स गैदरिंग देसी स्टाइल या वेस्टर्न देसी अल्हम्दुलिल्लाह हाँ देसी स्टाइल पंज स्टाइल वेस्टर्न ये सा उनके हमेशा पाण सां गॾु नथा रखी सघूं देसी जो या त हर वटि हां वेस्टर्न त करे सघूं था कॾहिं वेस्टर्न के असां पाण सां गॾु नथा रखी सघूं देसी के त रखी सघूं बिल्कुल ईअं हां मतलब बचपन जी एड़ी कई ॻाल्हि जेका अॼु बि यादि अची ऐं खिल अची वञे अहिड़ी कई मार जेका मिली हुजे हाँ अम्मी हिकिड़े चकर जाम पादर आहियां वजह छा हुई वजह इहा हुई की ॿाहिरि मूंखे मना कयोनि खेॾण लाइ मुंहिंजो पेपर हो मां सफ़ा नंढो हुयुसि माना हार्डली तॾहिं हूंदो हुउसि 5th क्लास में न 4th में हूंदुसि ॿाहिरि खेॾणु वियोसि अम्मी ॾाढो मारियो वापसी में चई तुंहिंजो पेपर आहे तूं पढ़े छो कोन्हे मतलब छोकरा मतलब भॼंदा आहिनि न उहे बि उन उमिरि में ईअं त आहे नंढे हूंदे ॾाढा भॻायूं हाणे पोइ पंहिंजी लाइफ मतलब मूंखे अॼु बि यादि आहे जॾहिं मां मुंहिंजो भाउ स्कूल ईंदा हुआसीं त मां तयारु थी वेठी हूंदी हुअमि सिर्फ़ु पंहिंजे भाउ जा नखरा ॾिसंदी हुअमि हू उथंदो ई न हुयो निंड मां तयारु थी वेठी आहियां बैग पाए वेठी आहियां असांखे मतलब गेट जे मतलब असांजो दर बंदि थी वेंदो छोकिरा उहे लेजेंड्स हूंदा आहिनि 5 मिनट में ऐं मतलब असां वटि हर शइ में इजाद बि छोकरनि कयो आहे छोकरियूं एॾो पढ़ी करे इहो मां हिकिड़ो मीम पढ़ियो हुयो काथे बिल्कुलु न त मां उनखे ॾिसंदी हुअमि अम्मी उन हो चई त मूंखे हीअ शइ खपे अम्मी वठी अचे सो वरी पई रहे वरी अम्मी खे चई मूंखे हे खपे वरी अम्मी उनखे तयारु करे यूनिफॉर्म लाइ वेही रहे एॾो तंग कंदो हुयो मतलब सॼी उमिरि मां उनखे ईअं ई ॾिठो आहे मूंखे लॻे थो हर सिंधी घर में ईअं ई थींदो आहे मां सां मुंहिंजो बचपन में ईअं ई गुज़रियो आहे की अम्मी खे ज़ोरी कुझु चवंदो हुउसि की हीअ शइ खणी आ तेसि ताईं मां उते तयारु थियां वरी सुम्ही रहंदो 2 मिंट सुम्हां मतलब असांजा ये 2 मिंट ख़तम न थींदा आहिनि न ऐं मतलब छोकिरियूं वरी एॾी सदोरी हूंदियूं आहिनि तयारु थी वेही रहंदियूं आहिनि उहे शयूं हाणे वरी यादि ईंदियूं आहिनि हा मां रिसेंटली कोठ वई हुयमि त मुंहिंजी जेका मसाद तयारु थी वेठी हुन जा ॿाहिरि नाटक पिया करनि मम्मा ही खपे मम्मा ही खपे मां ही पंहिंजो बचपन पियो यादि अचे ठीकु आहे बचपन त पोइ बचपन आहे त हाणे गानो ॿुधाईंदासीं तव्हां सभिनीनि खे त व्यूअर्स गानो एंजॉय कयो वेलकम बैक तव्हां सभिनीनि गानो ॿुधो उमेद कयूं था तव्हांखे वणियो हूंदो त हाणे इहो आहे त तव्हां हाणे मूंखां सुवाल पुछो तव्हां पंहिंजी लाइफ जे बारे में इहो ॿुधायो की तव्हां टिकटॉक कीअं स्टार्ट कयो टिकटॉक जो जेको शौक़ु हुयो न उहो टिकटॉक खां पहिरीं डब स्मैश हूंदो त मां बिल्कुलु हुयो म्यूज़िकली हा न डब स्मैश अच्छा उन खां पहिरीं बिल्कुलु बिल्कुलु सफ़ा उन में इहो हूंदो प्राइवेट वीडियो ठहंदी हुई उन प्राइवेट वीडियो ठहंदी सिर्फ़ु तव्हां वटि पंहिंजी गैलरी में ई हूंदी स्टेटस रखी सघो उन टाइम स्टेटस जो दौर ई न हुयो फेसबुक जो दौर हुयो बिल्कुलु व्हाट्सएप ते न स्टेटस जो फीचर हुयो उन टाइम न कॉल जो न वीडियो कॉल जो जस्ट मैसेजिंग तव्हां करे सघो पिया चैटिंग वग़ैरह पोइ डब स्मैश में त मां एॾा कैरेक्टर कंदी हुअमि कंहिं महिल गुलाटी थी थियां कंहिं महिल पहलवान थी थियां पोइ ईअं शौक़ु हुयो पोइ टिकटॉक ते ईअं थियो मां हिकु चकर ईअं वेठे वेठे ॾिसां पई त मां मुंहिंजे अॻियां अमीन जी वीडियो आई मां चयमि यार अमीन माशाल्लाह केॾो सुठी वीडियोस ठाहे पर मां सच थी ॻाल्हायां त मां ॾिसां पई त सिंधी वीडियोस सिंधी टिकटॉक्स या ईअं कुझु इलाही घटि हुया त मां वरी सर्च कयमि हिकु प्राइवेट वीडियो ठाहिण लाइ त को सिंधी गानो मूंखे मिलियो न जेको गानो मां ॻोल्हियां पई मिले ई कोन पियो त मां ॾिसां पई त 2-3 सॉन्ग्स हुया ऐं मतिलबु इलाही सफ़ा घटि शयूं हुयूं मां चयमि त हाणे अचो सिंधी वीडियो सिंधी गाना पंहिंजी सिंधी शयूं कल्चर अची प्रमोट कयो तव्हांजो स्टार्ट कॾहिं हो मुंहिंजो 2019 दिसंबर खां 19 दिसंबर ऐं बाय प्रोफेशन पर्सनल लाइफ में छा कंदा आहियो मां छा कंदी आहियां जी मां प्रोफेशनली मां फ़िलहाल होस्ट आहियां तव्हांजा इंटरव्यू बि वठां मतिलबु तव्हां इहो लाइव ॾिसो पिया बिल्कुलु पंहिंजी बुरायूं ॿुधायो हाणे तव्हां कंहिंसां फसायो न तव्हां असांखे फसायो तव्हां मूंखे ॿियनि जी करण लाइ चओ न पंहिंजियूं बुरायूं पंहिंजियूं त करण में त फास्ट तव्हां अरीशे जूं बुरायूं ॿुधायो अरीशे जी बुरायूं तव्हांजी दोस्त आहे हा न तव्हां सभिनी दोस्तनि खे छॾे अरीशे ते अची छो बीठो न अरीशे जी बुराई नाहे अरीशे जेको आहे हिकिड़ो ॿाराणो ज़हन आहे
अच्छा हाँ हू एक मतलब बेबीज क्यों हूंदा आहिनि ॿाराणो से ना हू हर कंहिं ते ट्रस्ट कंदी आहे ऐं इलाही इहा ॻाल्हि बिल्कुलु करेक्ट कई अथव कि ट्रस्ट जल्दी कंदी आहे माण्हुनि ट्रस्ट कंदी आहे हर कंहिं सां मतलब ईअं सम्झदी आहे त हू कोई पुराणे सदे सां उन सां गॾु आहे बिल्कुलु फ्री थी वेंदी आहे हर शइ हुन सां ईअं मतलब शेयर करणु शुरू थी वेंदी आहे त इहा सफ़ा ग़लति ॻाल्हि आहे ऐं पंहिंजी शयूं असां पाण जेसीं ताईं सीक्रेट रखंदासीं ऐं वरी उनखे चवंदा न आहिनि त जेको कनि ॿुधणो हूंदो आहे उहा बि आहे अगरि कोई चई वञे त वकास त ॼण ईअं चई वियो त चवंदी हा वाकई में चई वियो पोइ वकास खे चवंदी तूं ईअं चओ पोइ जेसीं ताईं वकास हुनखे क्लियर न करे तेसीं ताईं हू पई वकास खे गारियूं ॾींदी वकास जा उल्टी सिधी ॻाल्हियूं पई कंदी त ईअं हर छोकिरी में इहो आहे लेकिन हुनजो जेको नेचर आहे ॿाराणो से न सही मां शायदि पाण खे देख कुझु सीरियस या मैच्योर सम्झां थी लेकिन हुनजो नेचर इलाही ॿार हाणे ॿियो सवाल मुंहिंजो इंटरव्यू थिए पियो सही आहे न तव्हांखे फासायो तव्हां असांखे फासायो आहे ॿियो कोई इलाही मुंहिंजा तव्हांजी हॉबीज़ छा आहिनि हॉबीज़ मुंहिंजी इहा आहे त मां कंहिं बि शइ केॾो सीरियस न वठंदी आहियां जेको मुंहिंजी सिहत जो बि माण्हुनि खे विढ़ाईंदव तव्हां चयो मतिलबु मां इहा हॉबी में त नथी अचे हॉबी में नथी अचे हॉबीज़ में मूंखे मतिलबु सुम्हणु इलाही पसंदि आहे अच्छा मां चवंदी आहियां त मूंखे कोई 24 कलाक चए त सुम्ह त मां 24 कलाक वेही सुम्हंदमि ऐं मुंहिंजी जेका सभिनी खां जेका मुंहिंजी बुरी आदत आहे त मां किथे बि टाइम ते न वञी सघंदी सभिनी खां वॾी मां तव्हांखे चवां थी मां 4 बजे ईंदमि मां ईंदी मां 8 बजे अच्छा इवेंट तव्हांजो भले ख़तमु थी वञे शादी भले ख़तमु थी वञे लेकिन कमिटमेंट करे छॾी ईंदमि ज़रूरु टाइम ते कोन अची सघी ऐं कंहिंजी पिट आहे इहा बुरी ॻाल्हि न ग़लति ॻाल्हि आहे इहा पिट आहे टाइम ते अचणु घुरिजे माण्हू खे न मतिलबु अॼु मां चवां पई त अॼु मां हिन टाइम ईंदमि जेॾो बि जल्दी कयमि पोइ बि मां कलाक लेट आयमि सही ॿियो अल्हम्दुलिल्लाह दुआऊं न ॿियो हाणे सवाल तव्हांखे अशत शारी सवाल कंदो अब्दुल्ला प्यारो हो वरी अलाए छा सोची सवाल कयो सवाल तव्हांखे स्पोर्ट्स पसंदि आहे खेॾणु पसंदि आहे ॾिसणु पसंदि कोन्हे कहिड़ी क्रिकेट खेॾी अथव हा खेॾी आहियां मां इलाही चकर खेॾंदी आहियां मां बचपन त सॼो हुनजे घर बॉल हली वई पिनी अचो आंटी बॉल दे दे ऐं हिते वरी इहो आहे त कॾहिं इन में तव्हांखे कॾहिं बचपन में के मारियो सही कि मां कुटियो आहे न मां बचपन सां मतिलबु छोकिरनि खे इलाही कुटियो आहे छोकिरियुनि खे छोकिरनि खे मां बचपन जी ॻाल्हि कयां थी मां ज़ख़्मी कंदी हुयमि रतूं कढंदी हुयमि माण्हुनि जूं बचपन खां जमालनि जो रत आहे साईं हाणे त रत न निकिरे त माना पंहिंजी ज़ात कीअं सॾाइजे न मतिलबु असां शुरू खां ईअं असांखे कॾहिं बि इहो न रहियो त असां जमाली आहियूं या कुझु ऐं वरी असां वटि मतिलबु वॾो इहो हुयो त असां हिक ॿिए खे पाड़े में सुञाणींदा न हुआसीं त केरु रहे थो या कुझु त हुते बॉल जेको घुरणु वेंदा हुआसीं न त इलाही मुश्किल थींदो सही कंहिंजे घर बॉल वञी क्रिकेट जे अलावा कहिड़ी स्पोर्ट्स खेॾियो क्रिकेट खां अलावा मां स्केट शूज़ साइकिलिंग सही अच्छा नंढा थी वॾा त कराची में थियो हा शुरू खां हिते ई रहियो ॾिठो डिफेंस में हा मतिलबु साइकिलिंग हाणे त माशाल्लाह बाइक बि हलाइणी ईंदी आहे मूंखे तव्हांजी दोस्त आहे तारा राइडर तारा शमा माशाल्लाह इलाही दोस्त मुंहिंजा बाइक न मुंहिंजी जेके बि कज़न्स आहिनि न जेके ॻोठनि में रहनि थियूं शिकारपुर में या काथे उहे सभु बाइक हलाइनि थियूं शिकारपुर साइड ते बाइक ऐं टॉम बॉयज़ ट्राई कयो बाइक उते मां ट्राई कयां त पोइ मां मुंहिंजो टायर थी हू जेके कज़न मुंहिंजी नंढियूं आहिनि न हाणे थोरी वॾी थींदियूं न पोइ उहो घर में बि सिर्फ़ु बाइक हलाईंदियूं ठीकु आहे त असां हाणे मुंहिंजो इंटरव्यू इलाही सुठो थी वियो हाणे वञो त ब्रेक खां मोटी था अचो वेलकम बैक तव्हां सभु ॾिसी रहिया त अक्सर शो ऐं हाणे मां इन खां पुछंदमि त जॾहिं इन्हनि सां फैंस मिलंदा आहिनि त छा कैफ़ियत हूंदी आहे ऐं कीअं लॻंदो आहे हाणे इहो डिपेंड करे थो फैंस कहिड़े टाइप जा आहिनि सुठा फैंस बि ईंदा आहिनि कुझु अहिड़ा बि हूंदा आहिनि की डिग्रेड बि कंदा आहिनि माण्हू की माना किथे रोड रस्ते ते मिली विया ऐं अचंदा अड़े इहो उहो ई आहे मतलब बुरो लगदो ना कुछ ना अरे हो तो वने अरे हो तो वने बिल्कुल लगदो आहे बुरो गलत नालो खणी वठना हां बाकी ता हूं आयो ना हां ता हूं आयो ना त बाकी सुठा फैंस बि असांखे जाम मिलिया आहिनि माना तमामु भला ईअं मिलिया आहिनि की ॾाढी रिस्पेक्ट ॾींदा आहिनि कॾहिं त असांखे मानी जी ऑफर्स बि कंदा आहिनि वग़ैरह वग़ैरह मिलंदा बिल्कुलु मिलंदा
चाहे वो अॻियां फैन ते डिपेंड थो करे जेतिरो हुन में केतिरो कुर्ब आहे त उन हिसाब जो पोइ असांजो रवैयो कुछ बेचारा गरीब भी हूंदा आहिनि लेकिन उन्हनि जो प्यार ई असां लाइ काफ़ी हूंदो आहे असां मोहबत जा बुखिया आहियूं ॿी का शइ असांखे नथी खपे फैन्स ई हूंदा आहिनि जेके असांखे ठाहींदा आहिनि असल में ऐं बैड कमेंट्स वग़ैरह जेके ईंदा आहिनि उन छा कंदा आहियो उहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे फेम असल मूंखे लॻे थो की बैड कमेंट तव्हां ईंदा त तॾहिं तव्हां कामयाबु थियो पिया न त तव्हां न पिया थियो तव्हां खां पोइ सड़े थो त माना का त ॻाल्हि आहे न तव्हां में तॾहिं त सड़े थो पोइ हुनखे फेस कीअं कंदा आहियो फेस कीअं कंदो मां इग्नोर कंदो आहियां वधि में वधि मां त ब्लॉग भी कंदी आहियां कमेंट डिलीट भी कंदी आहियां वरी कॾहिं कॾहिं गाड़ी में मोकिले छॾींदी आहियां तव्हां हुनखे रिप्लाई कंदो न त माना हुनखे तरजीह मिली वई न मतिलबु कॾहिं कॾहिं 100 में 1% ईअं थींदो आहे त मूंखे एॾी तवई अची वेंदी आहे मां चवंदी हिनखे मां रिप्लाई ॾियां उहो कॾहिं कॾहिं ॾियण बि घुरिजे मां पाण न ॾींदो आहियां 10-15 दोस्तनि खे चई छॾींदमि सभु हिनखे गारियूं ॾियो असां छा कंदा आहियूं मां हिकिड़ी कमेंट जेको हूंदा उन ते पंहिंजे सभिनी दोस्तनि खे मेंशन करे छॾींदी आहियां पोइ असां सभु मिली हुन जी वठ कंदा आहियूं सही आहे सही पोइ हू कमेंट करे पाण रीड करे रखंदा हाणे इज अथॉरिटी हा बिल्कुलु जेकी ॻाल्हि आहे हलो हाणे म्यूज़िक हलायो त असां लास्ट सेगमेंट खेॾूं हाणे अॼु शो जो टाइम की गुज़रियो ख़बर ई न पई इलाही मज़ो आयो तव्हां ॿिन्हिनि सां तव्हां वक़्तु कढियो असां लाइ ॾाढो मज़ो आयो असांखे ॾाढी ख़ुशी थी अहिड़ा प्रोग्राम थींदा आहिनि हा बिल्कुलु म्यूज़िक हलायो त ख़ैर सां प्रोग्राम जो एंडिंग लाइक दिस पिलो यू लाइक दिस पिलो हा ही आबिद हिन खां इलाही मुतासिर हुयो त अचे त फिर अच्छा ही स्माइल तो करे अखियूं बंदि करे शर्माए पियो हा शाइन पिलो आई तव्हांखे ॾिसी वरितई न अरे क्यूट बाबा हेलो हाणे बंदि थियण वारो आहे ख़बर हींअर बंदि थींदो हाणे वका सिंधी बेत ॿुधाईंदो सिंधी बैत नथो अचे अचे सची में नथो अचे थोरो त अचे थो बैत त चवंदा मूंखे सिंधी एतिरी ईंदी कोन्हे माना मां फेल थियो आहे नंढे हूंदे खां न बसि बेत हूंदो गीत धणी जा त ईंदो हूंदो कहिड़े टाइप जो माना बैत गीत धणीअ जा सिंधी पोयम जी हूंदा आहिनि भून जा उब जा सभ जा साईं मुंहिंजा विढ़ड़ा हिन में मां फेल निज आहियां सिंधी हुजे उहा मतिलबु सफ़ा न ईंदो मूंखे बैत को बि यादि तव्हांखे सिंधी में टेबल चढ़ ईंदो आहे हिकु ॾूं अलाए जूं ॾू चार अलाई न इहो सिंधी में हूंदो आहे तव्हां सिंधी में कीअं चवंदव सिंधी मूंखे ख़बर कोन्हे असां सिंधी में बि ईअं चवंदा आहियूं ठीकु आहे पोइ 13 जो टेबल ॿुधायो ॾुखियो आहे इंग्लिश में 11 ॿुधायो 22 33 हा ॿुधायो वठो हा डायरेक्ट ॿुधायो या 11 वंस 11 हुन खां पोइ 22 33 44 हा बसि सम्झी तव्हांखे अची वियो म्यूज़िक हलायो तव्हां वठो तव्हां हवा में उछलियो वठो शेर ॿुधायो शेर हा कोचे ई कोन थियो चीतो शेर बबर शेर वारी रड़ करे छॾ पंहिंजी पसंदि के टिकटॉकर जी नकल कयो हसीना शेख आर्टिस्ट जी नकल कयो ये मेरा भाई अली आया हुआ है हसीना शेख जल्दी जल्दी तो सुञाणो कयो कयो वकास में को लाइक करो फॉलो करो ना फोला 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 ही चवंदी है हाँ हाँ ये यहाँ शुरू का ना मुझे मेरा भाई ये मेरा भाई है वकास में उसको लाइक करो फॉलो करो बड़ी दूर से आया है बड़ो परे का है हाँ ठीक है मतलब बस थैंक यू सो मच इलाही मज़ो आयो तव्हां सभिनीनि सां ॿिन्हिनि सां ऐं ईअं ई पंहिंजी महिनत जारी रखो अलाह साईं तव्हांखे वधीक कामयाबी ॾींदो सिर्फ़ु टिकटॉक जी फील्ड में न तव्हांजी जेका ॿी जेका तव्हां चाहियो पिया या पर्सनल लाइफ में जेका तव्हां लव मैरिज करणु चाहियो था बिल्कुलु अचां थी हुन ताईं अलाह साईं तव्हांखे जेको चाहियो था तव्हांजी हर जाइज़ ख़्वाहिश पूरी कंदो इलाही मज़ो आयो ऐं मां चवंदमि तव्हां पंहिंजे फ्रेंड्स खे कोई मैसेज ॾियणु चाहियो त ईअं असांखे प्यारु ॾींदा रहो ऐं ॿियो सपोर्ट कंदा रहो तव्हांजे करे ई आहियूं असां जेको बिल्कुलु असां जेको बि आहियूं तव्हांजे करे आहियूं ऐं ॿी वॾी ॻाल्हि महिनत जो अजर अथव जिथे किथे अथव त महिनत कयो त उनजो तव्हांखे अजर बिल्कुलु मिलंदो उहो कहिड़े सेंस में हुजे कि तव्हांजो टिकटॉक थी वियो तव्हांजी रियल लाइफ में कुझु बि थी वियो प्रैक्टिकल लाइफ में कुझु बि थी वियो त महिनत जो अजर अथव महिनत कयो
बिल्कुलु इलाही सुठी ॻाल्हि आहे महिनत करण वारो अलाह साईं जो दोस्त बि हूंदो आहे महिनत जो फल हर इंसान खे मिलंदो आहे कॾहिं कॾहिं असां थोरी महिनत करे हार मञी वेंदा आहियूं शायदि असांखे हार्ड वर्क जी ज़रूरत हूंदी आहे इन ते हिकिड़ो मां कुझु चवंदमि हाँ बिल्कुल कि गिरते हैं शाह सवार मैदानों में वो तुफुल क्या गिरे जो घुटनों के बल चले इन जो मतिलबु इहो आहे कि जगह अगरि तव्हां शाही सवार हूंदो तव्हां मथे हलंदव त तव्हां किरंदव पट ते रेंगी रेंगी हलण वारो छा किरंदो बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे त महिनत करणु जेको आहे उन लाइ हिमत खपे हिमत कयो हार न मञो मायूसी कुफ्र आहे त पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो इलाही मज़ो आयो इनशाअल्लाह वरी अॻिले हफ़्ते तव्हां सभिनी सां मुलाक़ात थींदी ढेर सारियूं दुआउनि सां गॾु असांखे रुख़्सत कयो मूंखे मुंहिंजी टीम खे इजाज़त ॾियो वरी मुलाक़ात थींदी तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़